Welcome to Time News Studios. You are watching 11 PM Bulletin. हुकूमत ईंदड़ 15 ॾींहनि लाइ पेट्रोलियम शयुनि जे अघनि में फेरफार करे छॾी। गासलेट ₹3.42 महांगो, लाइट डीज़ल जे अघनि में ₹2.19 वाध, पेट्रोल जा अघ बरक़रार। नाणे वारी वज़ारत चयो आहे त पेट्रोल जी क़ीमत ₹111.90 फ़ी लीटर बरक़रार रहंदी। नवां अघ 16 मार्च खां लागू हूंदा। कराची जे इलाइक़े औरंगी नंबर 5 में रेंजर्स जी गाड़ी भरिसां धमाको। ठारू शाहवासी रेंजर्स एहलकार रोशन अली सोलंकी शहीद। ॿिनि रेंजर्स एहलकारनि ऐं हिकु पुलिस एहलकार समेत 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया। पुलिस जो चवणु आहे त शुरूआती जांच मूजिबि बम मोटरसाइकिल में नस्ब थियल हो। लॻे थो त रिमोट कंट्रोल सां धमाको कयो वियो। धमाके जा CCTV फुटेजिस बि साम्हूं अची विया। फुटेजिस में रेंजर्स जी गाड़ी वटि धमाको थींदे ॾिसी सघिजे थो। गवर्नर सिंध नोटिस वरितो। एडिशनल IG खां रिपोर्ट तलब। IG सिंध वरी SSP ओलह खां रिपोर्ट घुरे वरिती। हम पार्लियामेंट से इस्तीफे दे दें, उसको भी एजेंडे पर रखा गया। क्योंकि मेरे ज़ाती ख्याल में अगर हम इस पार्लियामेंट से इस्तीफे नहीं देते तो शायद लॉन्ग मार्च की ज़्यादा इफादियत ना हो। ये भी कल के इजलास के बाद काफ़ी क्लियर हो जाएगा कि क्या कंसेंसस होता है और कौन सी जमात कहाँ खड़ी। उम्मीद मुझे यही है कि PDM की सारी जमातें वक्त की नज़ाकत को समझेंगी, गिरती हुई दीवार को एक आखिरी धक्का देने की पूरी कोशिश करेंगी इंशाअल्लाह ताला। इस्तीफा का इशू अब आगे जो है उसका आगे का अमल भी पाकिस्तान डेमोक्रेटिक सिस्टम पे करेगा। मेरा जो राय है वो पहले दिन से ये रहा है, आज भी ये है, और मैं समझता हूँ कि आपका कामयाबी बाई इलेक्शंस में, नेशनल असेंबली में और आखिर सेनेट में इस मौके को ज़्यादा ताकत देता है कि हमें इस्तीफा को एटम बॉम्ब की तरह इस्तेमाल करना चाहिए, लास्ट ऑप्शन की तरह और लास्ट कार्ड की तरह इस्तेमाल करना चाहिए। और जहाँ इस वक्त हमारा जो पार्लियामान का कार्ड है, जो अदम एतमाद की कार्ड है, जो पार्लियामान की वार की कार्ड है, वो ज़्यादा सक्सेसफुली चल रहे हैं, तो हमें उन पर जोर देना चाहिए। छा PDM में इस्तीफ़ा वारे ऑप्शन ते इख़्तिलाफ़ बरक़रार आहिनि। PDM सरबराह मौलाना फज़लुर रहमान सुभाणे ॾिठल सरबराही इजलास खां अॻु ॿीहर इस्तीफ़ा जी ॻाल्हि छेड़े छॾी। संदसि चवणु आहे त लॉन्ग मार्च जी कामयाबी इस्तीफ़ा सां मशरूत आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो चयो त इस्तीफ़ा जो ऑप्शन एटम बम आहे, आख़िरी ऑप्शन तौरु इस्तेमालु करणु घुरिजे। हींअर ताईं हासिल कयल कामयाबी असेंबली में हुजण सबबि मिली सघी आहे। मरियम नवाज़ चयो त इस्तीफ़ाउनि वारो मामिलो सुभाणे वारे इजलास में क्लियर थी वेंदो। वफ़ाक़ी वज़ीरनि जी अॼोकी प्रेस कॉन्फ्रेंस इदारनि ते हमले बराबरि आहे। हुकूमत चूंड हाराए वई त उनमें इलेक्शन कमीशन जो कहिड़ो ॾोह आहे। हुकूमत इलेक्शन कमीशन खां माफ़ी वठण बदिरां उन ते हमलो कयो। इलेक्शन कमीशन जो मौजूदा हालत में है वो नहीं चल सकती। इलेक्शन कमीशन को बहसीयत मजमूई इस्तीफ़ा देना चाहिए, क्योंकि उसके बगैर और कोई तरीका नहीं है जिससे कोई एतमाद जो है वो बहाल हो सके। वफ़ाक़ी सरकार समूरी इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान खां इस्तीफ़ा जो मुतालबो करे छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद चयो आहे त इलेक्शन कमीशन न्यूट्रल अंपायर जो किरदारु अदा न करे रही आहे ऐं PTI सूदो केर बि उन ते एतमाद न पियो करे। इलेक्शन कमीशन खे मजमूई तौरु इस्तीफ़ा ॾियणु घुरिजे। हुकूमत अहिड़ी इलेक्शन कमीशन ठाहिणु घुरे थी जंहिं ते सियासी जमातनि खे एतमाद हुजे। सेनेट चूंडनि में जेको कुझु थियो उन जी ज़िम्मेवार इलेक्शन कमीशन आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर बि ज़िम्मेवारियूं निभाइण में नाकाम रहियो। ईंदड़ इलेक्शन शफ़ाफ़ बणाइण लाइ नई इलेक्शन कमीशन जोड़णु ज़रूरु हूंदी। मसइले जो सियासी हल ॾेई रहिया आहियूं, को रेफरेंस पेश करण जो इरादो नाहे। जाली पायलट लाइसेंस स्कैंडल की जांच तेज़। सिविल एविएशन में मुक़र्रर असिस्टेंट एडमिन अदील आफ्ताब गिरफ्तार। 7 ऑफिसरन समेत 8 जवाबदारन ते केस दाख़िल। डिप्टी डायरेक्टर FIA अब्दुर्रऊफ़ शेख चयो आहे त लाइसेंस बिरान जे ऑफिसरन मिली भगत करे जाली इम्तिहान मुनक़िद कराया, जंहिं बाद पायलट्स के जाली लाइसेंस जारी किया विया। एडिशनल डायरेक्टर लाइसेंसिंग पंहिंजी पान खे बि जाली पायलट लाइसेंस जारी कयो। गिरफ्तार अदील आफ्ताब ख़िलाफ़ मनी लॉन्ड्रिंग जो बि केस दाख़िल कयो वेंदो। सेनेट चेयरमैन की चूंड कराईंदड़ शख्स इलेक्शन कमीशन जो न लगी रहियो हो। सुप्रीम कोर्ट में बल्दियाती चूंडनि वारे केस ते ॿुधणी दौरान सेनेट चूंडनि जो ज़िक्र थियण ते जस्टिस काज़ी फैज़ ईसा जा रिमार्क्स।
जस्टिस काज़ी फैज़ ईसा चयो त छा सेनेट रूल्स में लिखियलु आहे त इलेक्शन कमीशन जो सेनेट चूंडनि सां वास्तो न आहे। DG इलेक्शन कमीशन चयो त आइन जे आर्टिकल 60 तहत सेनेट जो अख्तियार आहे त चेयरमैन जी चूंड करे। जस्टिस काज़ी फैज़ ईसा चयो त आइन में किथे लिखियलु आहे त इलेक्शन कमीशन सेनेट चेयरमैन जी चूंड न कराईंदी। ॿुधायो वञे त छा सेनेट जूं चूंडूं इलेक्शन कमीशन करायूं हुयूं। सुप्रीम कोर्ट जे रजिस्ट्रार खे चूंडनि जे हवाले सां केसिस जल्द ॿुधण लाइ मुक़ररु करण जी हिदायत। अदालत पंहिंजे हुकुम में चयो त रजिस्ट्रार केसिस से बेंच जोड़ण लाइ मामिलो जल्द चीफ जस्टिस नाम आणे। आपने काले करतूतों की सही फेंक रहे हैं। ना ही हम एक थप्पड़ के जवाब में 10 थप्पड़ मारेंगे, ना ही एक गाली के जवाब में 10 गाली। लाहौर हाई कोर्ट में पेशी के मौके ते शहबाज गिल मथा बेज़न ऐं मस सां हमलो। PTI कारकुननि तरफ़ां शहबाज गिल के बचाइण जी कोशिश। कारकुननि शहबाज गिल के मुबैना तौर बेज़ा हणंदड़ ते कड़की पिया। नवाज़ लीग ऐं PTI जा कारकुन आम्हूं साम्हूं। शहबाज गिल वाक़े खे गुंडागर्दी करार ॾींदे चयो आहे त असां चमाट जे बदिले चमाट ऐं गार जे जवाब में गार न ॾींदासीं। उन्हनि पंहिंजे करतूतनि जी मस मूं ते हारी आहे। असां गुंडागर्दी न पर सियासत कंदा आहियूं। पेशी दौरान अपोजिशन तरफ़ां मूं ते हमले जा अॻवाट इतला मिलिया हुआ। PTI वर्कर्स खे पैगाम ॾियां थो त अपोजिशन ते तशद्दुद न कनि। सूबाई वज़ीर नासिर शाह शहबाज गिल ते बेज़न ऐं मस हमले जी मसम्मत कंदे चयो त ॿियनि जी क़यादत लाइ किरियल ॿोली इस्तेमालु थींदी त रद्दअमल ज़रूरु ईंदो। इमरान ख़ान जंहिं सियासी रवायत खे हथी ॾिनी, अॼु PTI खे बि उन जी ज़रूरत नज़र आई आहे। पंजाब हुकूमत डस्का में सिलेक्टेड ऑफिसर्स लगाए नंढी चूंड के तकरारी बणायो। हुकूमती उहदेदारनि सिक्योरिटी इदारनि सियासी नुमाइंदनि इख़लाक़ी ज़ाब्ते जी भञकड़ी कई। ज़िले इंसाम या अमन अमान बरक़रार रखण में नाकाम रही। संगीन तशद्दुद जा वाक़िया पेश आया। इलेक्शन कमीशन सुप्रीम कोर्ट में जवाब जमा कराए छॾियो। इलेक्शन कमीशन चयो त पंजाब हुकूमत सहकार न कयो, तंहिं करे NA 75 ते नंढी चूंड खे कलदम करार ॾिनो वियो। 10 अप्रैल ते ॿीहर पोलिंग थींदी। तव्हां अदालत के लिखी ॾिनो हो त मरियम नवाज़ खां वधीक जांच जी ज़रूरत नाहे। हाणे कहिड़नि सबबनि जे बुनियाद ते मरियम नवाज़ जी ज़मानत रद्द करणु घुरो था। अगस्त में मरियम नवाज़ खे घुरायो, पोइ तव्हां पाण ख़ामोश थी विया। अवां मरियम नवाज़ खे ॿीहर छो न घुरायो। लाहौर हाई कोर्ट जो मरियम नवाज़ जी ज़मानत रद्द करण लाइ दरख़्वास्त ॿुधणी दौरान नैब खां पुछाणो। डिप्टी प्रोसिक्यूटर नैब चयो त मरियम नवाज़ पेशी जे मौके ते सियासी इज्तमा क़ाइमु करे छॾींदी आहे। सेनेट ज़िमनी चूंडनि सबबि खेसि तलबी नोटिस न माणिया त जीअं इल्ज़ाम न लॻनि। अदालत मरियम नवाज़ खां 7 अप्रैल ते जवाब तलब करे वरितो। नैब जी दरख़्वास्त ॿुधणी लाइ मुक़ररु। सियासतदान सियासत नहीं करेगा तो और क्या करेगा। अब इससे आपको डर लगता है तो मैं क्या कर सकता हूँ। अगर आप ये समझते हैं कि आप मरियम नवाज शरीफ को धमकियों से डरा लेंगे तो सॉरी, ये इंशाअल्लाह ताला कभी नहीं होगा। इंतकाम में भी नाकाम हो गए हो तो अब अदलिया के कंधे पे बंदूक रख के चलाने की कोशिश कर रहे हो। तो मैं अदलिया से ये रिक्वेस्ट करती हूँ कि नैब के इस झूठ का, इस लग एप्लीकेशन का, इस बेहुदा एप्लीकेशन का नोटिस ले और उनके खिलाफ एक्शन ले। 7 वोट्स रिजेक्ट हुए, उससे बड़ा स्कैंडल कैमरा है। ये हुकूमत सिर्फ खुफिया चीजों पे चल रही है, वो भी अब एक्सपोज होकर कौम के सामने आ गई है। तो भाई मैदान में आओ ना, मरियम नवाज शरीफ का और मुस्लिम लीग नून का मैदान में मुकाबला करो। ये कभी हाई कोर्ट कभी नैब, इन चीजों के पीछे क्या छुपते हो। ट्रे में रख के भी मेरे आगे अगर पासपोर्ट लाएं, टिकट लेकर आएं और ECL में मेरा नाम निकालने की कोशिश करें, मैं इनको कहूंगी उठाओ और चलते बनो। आपका ख्वाब मरियम नवाज को बाहर भेजने का भी पूरा नहीं होगा। इंतकामी कार्रवाइनि सां नवाज़ लीग ख़ामोश न थींदी। जेल ऐं ज़मानतूं रद्द कराइण वारनि धमकियुनि सां रिजारे नथो सघिजे। इमरान ख़ान इंतकाम में नाकामी बाद अदलिया जे कुल्हनि ते बंदूक हलाइणु घुरे थो। मरियम नवाज़ लाहौर हाई कोर्ट में दाख़िल थियल नैब जी दरख़्वास्त खे खिल जोॻो करार ॾेई छॾियो। अदालत खां नोटिस वठण ऐं एक्शन जो मुतालबो। मरियम नवाज़ चयो त नैब खे बयाननि ते जांच करण जो अख़्तियार कंहिं ॾिनो आहे। आइन ऐं कानून मूंखे सियासत करण जो हक़ ॾियनि था। सियासतदान आवाम जी नुमाइंदगी ऐं सियासत न कंदो त छा कंदो। जावेद लतीफ़ जे बयान जे सवाल जे जवाब में मरियम चयो त जावेद लतीफ़ मुहिब वतन पाकिस्तानी आहे। संदसि बयान खे टोड़े मरोड़े पेश कयो वियो। इहा हक़ीक़त आहे त सियासत में इदारनि जी मुदाख़लत बंदि थियणु घुरिजे।
कोरोना केसिस वधण ते सिंध में 1 महीने लाइ स्मार्ट लॉकडाउन लागू करण जो ऐलान। गृह खाते सूबे में 15 अप्रैल ताईं स्मार्ट लॉकडाउन लागू करण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। नोटिफिकेशन में चयो वियो आहे त लॉकडाउन दौरान मार्केट्स, शॉपिंग मॉल्स ऐं शादी हॉल सुबुह जो 6 खां राति जो 10 वॻे ताईं खुलियल हूंदा। शादी हॉल्स ऐं होटलनि में खाधो खाराइण ते पाबंदी लागू। दरगाहूं, सिनेमा घर ऐं थिएटर्स बंदि करण जो ऐलान। नोटिफिकेशन में चयो वियो आहे त तफ़रीही पार्क्स शाम जो 6 वॻे ताईं खुलियल हूंदा। लॉकडाउन में मेडिकल स्टोर्स, अस्पतालूं, पेट्रोल पंप्स, खीर जा दुकान ऐं बेकरीज़ बंदि न थींदियूं। कोरोना जी सभ खां वधीक मुतासिर इलाइक़नि में स्मार्ट लॉकडाउन लॻाइण जा अख़्तियार डीसीज़ हवाले। सरकारी ऐं निजी ऑफिसिस में 50% खां वधीक मुलाज़िम घुराइण ते पाबंदी। सिंध सरकार जो ऐलान थींदे ई भिड़शा में लतीफ़ सरकार जी दरगाह बंदि। इंतज़ामिया ऐं पुलिस मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां पहुतल ज़ाइरीन खे दरगाह मां ॿाहिरि कढी छॾियो। शहदादकोट में फंक्शनल लीग अॻवान जो नौजवान पुट शाहनवाज़ लांघा पुलिसरा नमूने गुम। 4 ॾींहनि खां गुम ॼाणायल नौजवान जे वारसनि अॻवा जो शख़्स ज़ाहिर करे छॾियो। वाक़े जी एनसी दाख़िल। मठियारी वेझो ख़ौफ़नाक हादसे जे वधीक 2 ज़ख़्मियुनि दम ॾेई छॾियो। फ़ौतनि जो अंग 4 थी वियो। फ़ौतनि में ड्राइवर मोहम्मद अब्बास, बारो मोहम्मद हसन, मोहम्मद अकरम ऐं इसहाक़ शामिल। 36 मुसाफ़िर ज़ख़्मी, 16 ज़ख़्मी नाज़ुक हालत में हैदराबाद रेफर। पुलिस मौजिब मुसाफ़िर कोच कार के बचाइण दौरान ड्राइवर जे कंट्रोल मां निकिरी भित सां टकराइजी वई हुई। कोच कराची खां पंजाब वञी रही हुई। सखर में बाहि लॻण सबबि फ़ौत ॼाणायल औरत जे वारसनि साहुरनि ते क़त्ल जो इल्ज़ाम लॻाए छॾियो। प्रेस क्लब लाश सूधो धरणो। एहतजाज दौरान कदीर सूमरो दाहियो त संदसि भेण शबाना खे मुड़ुस ऐं साहुरनि तशद्दुद जो निशानो बणाइण बाद बाहि ॾिनी। असांखे ॿुधायो वियो त भेण आपघात कयो आहे। डॉक्टर ॿुधायो त शबाना जो 90 सैकड़ो जिस्म सड़ी चुको हो। डीएसपी सिटी मुज़ाहिरीन खे ख़ातिरी कराई त पोस्टमार्टम रिपोर्ट अचण बाद केस दाख़िल करे ज़िम्मेवारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। थरपारकर ज़िले जा 11 पुलिस एहलकार गुटकनि समेत मनशियात जे कारोबार में मुलविस हुजण जे इल्ज़ाम हेठि मुअत्तल। एहलकारनि में नवाब संग्रासी, प्रकाश, मोहम्मद रमज़ान, मोटू बीरजी, अब्दुल अज़ीज़ लुंड, शाहनवाज़, आरिफ कोसो, परताब अंजलू ऐं ॿिया शामिल। पुलिस संगीन ॾोहनि में मुलविस ॾोहारनि खे गिरफ़्तार न करे सघी। जांच ऑफिसर ॾोहारी कचे में लिकी वञण जो जवाज़ ॼाणाए चालान पेश कनि था। मुतासिर दाहूं कनि था त ॾोहारी शहर में आज़ाद घुमी रहिया आहिनि। संगीन ॾोहनि में मुलविस ॾोहारनि खे गिरफ़्तार करणु पुलिस जी ज़िम्मेवारी आहे। शिकारपुर जी डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज एसएसपी शिकारपुर खे ख़त लिखी छॾियो। ज़िले में नोको एरियाज़ ख़त्म करण जो हुकुम। ख़त में चयो वियो आहे त क़त्ल, पुर जिनसी ज़ाती ऐं अगवा जे केसिस में जवाबदार गिरफ़्तार न कया विया। पुलिस जे चालाननि में नामज़द जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करे अदालत आॾो पेश कयो वञे त जीअं कार्रवायूं अॻिते न हली सघनि। डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज पंहिंजे ख़त में चयो त साॻियनि मामलनि ते 6 महीना अॻु ख़त लिखियो हो पर का बि अॻभराई न थी सघी। प्यारो लुंड भरिसां ख़ौफ़नाक हादसे में हिक ई कुटुंब जा 4 भाती अजल जो शिकार। गुलाम हुसैन लुंड स्टॉप ते तेज़ रफ़्तार डंपर ऐं चिंची रिक्शा में टक्कर। चिंची में सवार ज़ाल मुड़ुस ऐं 2 मासूम ॿारड़ा फ़ौत थी विया। फ़ौतनि में वीरसी भील, संदसि ज़ाल नामा, 2 वरनि जो पुटु हरीश ऐं भाइटो राजेश शामिल। पुलिस जो चवणु आहे त चिंची में सवार माण्हू प्यारो लुंड खां टंडो लहार वञी रहिया हुआ त हादसो पेश आयो। असां पंहिंजे घर में वियासीं, वरी हे वाक़ियो असां सां थियो आहे जेको बाहि ॾेई विया असांजे घर खे साड़े। जान खे ख़तरो आहे। नंढड़ा ॿार ने राति जो अची बाहि ॾियनि था, असांखे ख़बर बि न आहे। ऐं अख़वाबाद मज़हब तब्दील करायल धीअ जी बाज़ियाबी लाइ एहतजाज करण जी सज़ा। टंगवाणी में शरपसंद शागिर्दियाणी कविता जे घर के बाहिर ई साड़े छॾियो। समूरो सामान सड़ी रख। कविता जा घरभाती खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल। कविता जे वालिद तख्तमल ओड टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त धीअ जो अग़वा केस दाख़िल करण ऐं बाज़ियाबी लाइ एहतजाज करण ते घर के ॿाहिरि ॾिनी वई। धीअ जो अग़वा बाद ज़बरदस्ती मज़हब तब्दील करायो वियो। इंसाफ़ ॾियण बदिरां असांजे घर के ॿाहिरि ई साड़ियो वियो आहे। कविता जे वारसनि तरफ़ां पुलिस ऐं आला अख़्तियारनि खां इंसाफ़ जो मुतालबो। टंगवाणी पुलिस कविता जे घर के ॿाहिरि ॾियण वारे वाक़े जी जांच शुरू करे छॾी।
अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइंस मां ॾिठियूं बुलेटिन जी शुरूआत कंदासीं शॉर्ट ब्रेक खां पोइ।